प्यारी साथ संगत प्रभु परमात्मा जी कृपा से एक दफ़ो वरी गॾु थिया आहियूं। हिन सत्संग में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। एक कृष्णम सर्वदेवा श्री कृष्ण भगवान जी स्तुति करे श्रीमद् भगवत गीता ते सत्संग शुरू कयूं था। 18 अध्याय मोक्ष संन्यास। संन्यास के बारे में बुधंदे बुधंदे कर्म योग में विषय हली वियो ऐं कर्म योग मां वरी प्रारब्ध में हली वियो। यह विलक्षणता है भगवत गीता जी। अनेक विषय हिन में हिक हिक श्लोक में अची था वञनि। तो 12 नंबर श्लोक हली रहियो आहे। प्रारब्ध जंहिंखे चइजे थो। कृष्ण भगवान चए थो भाई सन्यासी जी ॻाल्हि पुछे थो तो सन्यासी वो आहे सम्यक न्यास, सही जगह ते शयूं रखण, माना कर्म करण, सही सिस्टम सां कर्म करण, पंहिंजे लाइ न करण। त कर्म जी चर्चा शुरू थी वई ऐं त्याग करण, फल जो त्याग करण, कर्म भी करण सुठे तरीके से, पंहिंजे लाइ न करण, उनजो त्याग करण, इहो संन्यास। जेको मनुष्य फल जी आकांक्षा नथो रखे ऐं कर्म भी करे थो ऐं सुठो थो करे, वो सन्यासी, वो त्यागी, वो संन्यास। पोइ उनखे कोई फल नथो लगे, उनके फल भोगणो नथो पए, उनजे लाइ कोई फल आहे ही कोन्हे, उन लाइ कोई बंधन कान्हे। पर जंहिंखे फल खपे तो उन लाइ त पोइ सॼो सिस्टम आहे हिकिड़ो। कर्मनि जे अनुसार फल मिलंदो। मन सां जेके कर्म कई उहो भी फल मिलंदो, वचन सां जेको कर्म कई उनजो भी फल मिलंदो ऐं शरीर सां जेके कर्म कई उनजो भी फल मिलंदो। पोइ त ॾाढी सूक्ष्म गति आहे कर्मनि जी। वो प्रारब्ध ठही करे अॻियां अचे थो। त उन्हनि जे बारे में असां ॿुधोसीं 3 प्रकारनि जा कर्म थींदा आहिनि। क्रियमाण, संचित ऐं प्रारब्ध। ऐं फल मिलंदो आहे सुठो, ख़राब या मिश्रित। पर जंहिंखे जे फल जो त्याग करे छॾियो उनखे कंहिं भी स्थितिअ में फल, कर्म जो फल कोन मिलंदो। सन्यासी नाम क्वचित न, सन्यासी नाम क्वचित मतलब वो सन्यासी आहे जंहिंखे फल न खपे, कर्म कंदो त कोई छो कर्म कंदो। खासकर हिन युग में, कल युग के समय में कोई छो बिना ॿिए जे लाइ छो कर्म कंदो ऐं कर्म करे फल छॾे छो ॾींदो। श्री कृष्ण भगवान चए थो वो सन्यासी आहे। जंहिं ॾींहुं सम्झ में अची वेंदो सॼो गणित, सॼो सिस्टम कि कर्म केर थो करे, केर थो कराराए, उन ॾींहुं माण्हू ऑटोमेटिक इन अवस्था में अची वेंदो। जॾहिं सच्चाई पतो पइजी वेंदी न कि कर्म आख़िर केर पियो थो करे, त माण्हू फल भी छॾे ॾींदो, फल जी आकांक्षा भी छॾे ॾींदो ऐं कर्म कंदो रहंदो। उहो ई हाणे सब्जेक्ट अचे थो कि उहो कहिड़ो हिसाब किताब आहे, कहिड़ो ज्ञान आहे जंहिंजे अचण सां माण्हू फल जी इच्छा छॾे ॾींदो ऐं अहंकार भी छॾे ॾींदो, कर्तापन जो अहंकार। त इहो ई सम्झाइण जे लाइ कृष्ण भगवान अॻिते ॿुधाए थो हिन 13 नंबर श्लोक में। पंचेतानि महाबाहो कारणानि निबोध मे, सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्।
तव्हांखे सम्झणो पवंदो कि कर्म माण्हू कीअं कंदो आहे, कर्म कीअं थींदो आहे, जंहिंमें तव्हांखे अहंकार बि थी वेंदो आहे या फल जी चाहना पैदा थी वेंदी आहे। कृष्ण भॻवान चए थो पहिरीं उहो सम्झी वठो, पोइ तव्हांखे मां पुठिते वठी हलंदुमि भीतर गहराईअ में कि तव्हां केरु आहियो। हींअर तव्हां चवंदा आहियो कि मां ही कमु कयो, मूं ही कर्म कयो, पर थोरो गहराई सां ॾिसो, गहराईअ सां कर्म तव्हां कोन पिया था कयो। ॾिसो ॿ ॻाल्हियूं अथव, मां वरी रिपीट कयां। हिकु आहे प्रकृति, ॿियो आहे पुरुष। ही सॼी प्रकृति जड़ आहे ऐं जेको पुरुष आहे परमात्मा सो चैतन्य आहे ऐं असां बि मिक्स आहियूं। ही शरीर आहे प्रकृति, इन जे अंदरि असां जेके वेठा आहियूं उहो चैतन्य आहे। असांजो असली जेको स्वरूप आहे ही स्थूल शरीर, इन जे अंदरि सूक्ष्म शरीर, उन जे अंदरि कारण शरीर, ये सभु जड़ आहिनि, प्राकृतिक आहिनि। ये असांजूं पंज कर्म इंद्रियूं जंहिंसां असां कर्म कंदा आहियूं, हथ पेर, भोजन खाइण जो बि जेको आहे मुख, ऐं जिनसां असां मल त्याग कंदा आहियूं उहे इंद्रियूं पंज, उहे जिनसां कर्म थींदो आहे। सम्झिजो, तव्हां इहे त कोन आहियो, असां इहे इंद्रियूं त कोन आहियूं, इहो प्राकृतिक आहे। ज्ञान इंद्रियूं आहिनि, अखियूं, कन, नक ऐं ज़बान ऐं त्वचा, इहे बि असां कोन आहियूं। कर्म कंहिंसां थींदो आहे, कृष्ण भॻवान ॿुधाए थो। कर्म थींदो आहे या त पेरनि सां, पेर हलंदा आहिनि, हथनि सां आदान प्रदान थींदो आहे, अखियुनि सां ॾिसबो आहे कर्म। ये सभु थियूं 10 इंद्रियूं जिन सां कर्म थींदो आहे। हाणे मन बि असां कोन आहियूं, मन प्राकृतिक आहे। मन जो कमु आहे मनन करणु, मन जो कमु आहे डुकणु, हलणु, मनन करणु, चाहना करणु, इहो बि प्राकृतिक आहे, प्रकृतिअ जो आहे, इहो बि कर्म कंदो आहे। ॿियो आहे बुद्धि, बुद्धि ई निश्चय कंदी आहे कि छा करणो आहे छा न करणो आहे, हिकु निश्चय कंदी आहे। उहो बि असां कोन आहियूं, उहो बि प्राकृतिक आहे, प्रकृतिअ जो अंग आहे। ॿियो आहे अहंकार, जेको असां चवंदा आहियूं न मां फलाणी, इहो अहंकार, इहो बि असां कोन आहियूं, इहो बि प्राकृतिक आहे। हिकु अवस्था में जॾहिं असां साधना अगरि कईसीं पंहिंजे असली स्वरूप में स्थित रहण जी, त इहो अहंकार प्रकृति में लीन थी वेंदो, जितां आयो आहे ओॾां हलियो वेंदो। त हाणे असां इंद्रियूं बि कोन आहियूं, असां मन बि कोन आहियूं, बुद्धि बि कोन आहियूं, त असां छा आहियूं? बसि इहो जेको हटाइण खां पोइ जेको बचे थो असां उहो आहियूं। उहो तव्हां हाणे महसूस कयो कि तव्हां केरु आहियो। आहे त ॾाढो ॾुखियो, पर करणु सवलो बि आहे, एॾो बि ॾुखियो कान्हे, असंभव कान्हे। ऐं ॾुखियो इन करे आहे छो त बचपन खां असां इन में अटैच थींदा विया आहियूं, असांखे अटैच कयो वियो, परिवार जे द्वारा, समाज जे द्वारा, स्कूल जे द्वारा। असांखे असांजे स्वरूप जे बारे में त ॿुधायो ई कोन वियो। असांजो मन खे मनोरंजन ॾिनो वियो, बुद्धि खे हलाइण जे लाइ उहो कमु ॾिनो वियो, अहंकार वधायो वियो कि तूं अहिड़ो आहीं, तूं अहिड़ी आहीं। त असां पंहिंजे स्वरूप में कॾहिं निहारियोसीं कोन। उहो स्वरूप में निहारण जो कमु सत्संग कंदो आहे, पंहिंजे स्वरूप में पहुचाइण जो कमु सत्संग कंदो आहे। असांखे खुदि इहो प्रयास करणो पवंदो। बचपन में त उहा अवस्था हूंदी आहे ॼमण सां,
जो असांजूं इंद्रियूं एॾियूं सक्रिय न हूंदियूं आहिनि, मन बुद्धि अहंकार न हूंदो आहे एॾो, उहा अवस्था अगरि असां बरक़रार रखी सघूं त असां स्वरूप में सदाईं स्थित रहंदासीं। हाणे इहो थी वियो आहे, जेतिरा साल असां अची विया आहियूं, 50 साल या 60 साल, हाणे वापसि अचिणो पवंदो, हिकदमि कोन थींदो, वापसि अचिणो पवंदो, उहा अवस्था यादि करणी पवंदी, उहा बचपन जी अवस्था जंहिंमें असां अधिकतर पंहिंजो पाण सां ई गुज़ारींदा हुआसीं, पंहिंजो पाण खे समय ॾींदा हुआसीं, जंहिंमें मन कोन हलंदो हो, बुद्धि कोन डुकंदी हुई, अहंकार न हो, इंद्रियूं एॾियूं तीव्र गतीअ सां कोन भॼंदियूं हुयूं। उहा अवस्था हिन उमिरि में पाइणी आहे। असां राह ई ग़लति पकड़े वरिती आहे। ऐं वरी सत्संग में अहिड़ा धन गुरू आहिनि अॼुकल्ह जा, जो अञा पको पिया था कनि, अहंकार पको पिया था कनि, मन पको पिया था कनि, बुद्धि अञा पकी पिया था कनि, जबकि ये सभु प्राकृतिक शयूं आहिनि, जड़ शयूं आहिनि। जेको अनुभव करे कि मां वास्तव में केरु आहियां, उहा हिकु अहिड़ी अवस्था आहे जो ॿुधाए नथी सघिजे। उते बुद्धि बि न रहंदी, जेका बुद्धि निश्चय कंदी आहे, उहा बि न बचंदी आहे। शून्य पर हिकु अवस्था उहा हूंदी आहे, पंहिंजे हुअण जो अनुभव। उन अवस्था में जॾहिं माण्हू पहुची वञे, साक्षी भाव जंहिंखे चइजे थो, पोइ माण्हू स्पष्ट ॾिसंदो आहे, स्पष्ट कि मुंहिंजो हथ हली रहियो आहे, मुंहिंजा पेर हली रहिया आहिनि, मुंहिंजो मन बि हली रहियो आहे, मां न, मुंहिंजो मन हली रहियो आहे। थींदो सभु उहो ई जेको हींअर थी रहियो आहे, पर उहो साक्षी थी करे ॾिसंदो। कृष्ण भगवान इहो ई इशारो पियो थो करे कि भाई तूं तो चई मां ही कर्म कयो, मां ही कर्म कयो, थोरो गहराई में वञी ॾिस, उहो स्वरूप कुझु कंदो ई कान्हे, आत्मा कुझु कंदी ई कान्हे। आत्मा न को भोगता है, न को करता है। असां स्वरूप सां न को कुझु कंदा आहियूं, न को कुझु भोगींदा आहियूं, सुख या दुख त केरु भोगींदो आहे? बसि असां जेको अटैच थी विया आहियूं न हिन जड़ प्रकृतिअ सां, उहो भोगींदो आहे। ॾिठो वञे त जड़ प्रकृति जेको मन आहे, इहो भोगींदो आहे सुख ऐं दुख। बुद्धि भोगींदी आहे, या अहंकार कॾहिं हट थींदो आहे, कॾहिं पुष्ट थींदो आहे। इहे भोगींदा आहिनि सुख ऐं दुख, कर्मनि जो फल। असां थोरी, पर ॾुखियो आहे। ॾुखियो इन करे बि कयो वियो आहे, जटिल इन करे कि माण्हूअ खे ॿाहिरां सेखारियो वियो आहे कि ॿाहिरां रुगो तूं नाटक कर कि मेरे को कुछ नहीं हो रहा है। अरे कीअं नथो थिए? जे मां उन ॾींहुं बि चयो कि संत भली हुजे, उनखे बि अगरि सूर थिए त पतो पवंदो आहे, मथे में सूर थिएसि पतो पवंदो आहे। अगरि कोई बदतमीजी करे त ॾिसण ईंदो आहे कि बदतमीजी थो करे, पर इहो साक्षी भाव सां हूंदो आहे। सभु शरीर सभु प्रक्रियाऊं कंदो, शरीर सभु हू कंदो। मान लो को ज्ञानी आहे, पंहिंजे साक्षी भाव में स्थित आहे ऐं हुनखे मथे में सूर थियो, पर ओॾी महिल उहो सत्संग पियो थो करे, मान लो संत आहे कोई, मथे में सूर थींदो त हुनखे ख़बर पवंदी, ऐं मथे में सूर थींदो त हथु बार बार उॾाम बि वेंदो, जोर ॾींदो। त तव्हां छा चवंदा, हिनखे ज्ञान कोन्हे? इहो ई चवंदा न। पोइ नकली सत्संग इहो पिया था सेखारनि कि दर्द भले ही हो, हाथ नहीं जाना चाहिए। हाथ गया तो तू भी सीट से गई, है ना? दिखना नहीं चाहिए कि तेरे को दर्द हो रहा है। तो ये नकली ज्ञानी। असली ज्ञानी जो हथ वेंदो, छो त वो हथ प्राकृतिक आहे, हू प्रकृति जो आहे। सूर जेको थिए थो, मथे में थो थिए। हिकु ॻाल्हि ॿुधायो, तव्हांखे अगरि अहिड़ी का दवा लॻाई वञे कि तव्हांखे सूर थिए पर ख़बर न पए, त तव्हां छा था सम्झो, तव्हां जी सघंदा? ये व्यवस्था छो आहे?
कि असांखे पेर में सूर थिए त डायरेक्ट असांखे महसूस थींदो आहे, दिमाग़ ॿुधाईंदो आहे, ताकि असां इलाज कराए सघूं। अगर व्यवस्था ही बंद थी वञे, सूर थियण जी ख़बर ही न पए त उहो वधंदो वेंदो ऐं नष्ट थी वेंदो। त ही सूर जो मतलब दुख कान्हे, हिकु सूचना आहे कि तुंहिंजे शरीर में हिते कुछ लगी वियो अथई, इलाज कराए। मन ॿुधाईंदो आहे ऐं बुद्धि ॿुधाईंदी आहे। त इहो ज्ञान कान्हे कि तव्हांखे सूर थिए ऐं तव्हां कुछ न प्रतिक्रिया ॾियो, इहो नाटक आहे। असली ज्ञानी जेको साक्षी भाव में जिए थो, पंहिंजे स्वरूप में स्थित आहे, उनमें तव्हांखे कुछ नई शइ नज़र ई कान ईंदी, कुछ अलग हटके कुछ कोन नज़र ईंदो। बल्कि जिते नज़र अचे न त उहा आर्टिफिशियल चेष्टा पे थी थिए, उते गड़बड़ अथव। जिते तव्हांखे इहो नज़र अचे कि यार देखो दादी को दर्द ही नहीं हुआ, देखो कुछ भी नहीं हो रहा है इनको, इनका बेटा गुजर गया, ये रोई नहीं, त न रुनी त इहो न नाटक कयो, न रुअण जो, उहो बि तव्हांजे साम्हूं अकेले में रुनी हूंदी, भगवान ॼाणे। पर सच्चो ज्ञानी रुअंदो बि, छो त रोए केर पियो थो, हू थोड़ी आत्मा थोड़ी पियो थो रोए, शरीर पियो थो रोए, ॻोड़ा अखियूं पियो थी ॻारनि, ऐं जेको ॻाल्हाए थो उहो जब मुख पियो थो ॻाल्हाए, सभु क्रियाऊं थींदियूं, पर साक्षी थी करे ॾिसंदो कि मां नथो कयां, मुंहिंजो हथ पियो थो करे, मुंहिंजी बुद्धि हीअं सोचे पई थी, मुंहिंजो मन पियो थो इहो करे, सभु ॾिसंदो। कोई अगर बदतमीजी करे तो जवाब भी दींदो। बता चो ज्ञानी जवाब नहीं देता है, किसने कहा? ज्ञानी जो स्वरूप जवाब को न दींदो, शरीर जवाब दींदो, उनके प्रतिक्रिया दींदो। दिमाग सां सोचींदो भी कि छा जवाब ॾियणो आहे, उते हू नियम अची वेंदो कि धर्म बचाइण लाइ मूंखे छा ॻाल्हाइणो आहे, उते धर्म जी रक्षा अची वई, उते कर्म योग अची वियो। पर इहो सभु थींदो हिन जी साक्षीअ में। अंदर जेको वेठो आहे, जेको बस ॾिसे पियो थो, उनखे ॾिसणो आहे, उनमें स्थित थियणो आहे। त पोइ अहंकार कंदासीं न कि मां ही कमु कयो, मां हू कमु कयो, न। कृष्ण भगवान इहो फार्मूलो पियो थो ॿुधाए कि तव्हां पंहिंजी असली पहचान त कयो, तव्हां आहियो केरु, कमु पिया था हथ कनि, तव्हां का शइ खणी करे ठाहे विया, उहा शइ बि तव्हां कोन आहियो। शइ कुछ भी हथ जेके आहिनि इहे उन्हनि खे करण चयो वियो आहे, उपकरण। हे सभु उपकरण आहिनि असांजा। तव्हां हथनि जो इस्तेमालु कयो आहे, तव्हां बुद्धीअ जो इस्तेमालु कयो आहे, तव्हां मन जो इस्तेमालु कयो आहे, अहंकार वरी जोड़े छॾियो आहे, पर तव्हां इहे कोन आहियो। सभु तव्हां हिननि खां अलॻि हुजो। चवण में भली चओ कि मां ठाहियो आहे गजरुनि जो सीरो, ही लौकीअ जो सीरो मां ठाहियो आहे, व्यवहार में भली चओ। ऐं अगर चयव न कि अरे नहीं हम शरीर ने बनाया है, ये तो मन ने जैसे किया, तो मां समझी वेंदमि एक नंबर की झूठी हो तू। अगर नाटक कयो त ॾाढनि जी आदत है, सत्संग ॿुधी अचनि पोइ हर ॻाल्हि में ज्ञान जूं ॻाल्हियूं कनि। भई पुछोसि तुंहिंजो नालो छा आहे, तो इस शरीर का नाम हेमा है, इस शरीर का नाम हेमा। अरे तोखे कंहिं चयो तूं, असां हिन शरीर सां ई पिया था ॻाल्हायूं, ऐं उहो नथो नज़र अचे जेको स्वरूप आहे तुंहिंजो, त तूं सिधो सो जवाब दे, तूं हेमा आई न, चओ न मां हेमा आहियां। भाई असां अज्ञानी आहियूं, तूं असांखे अज्ञानी आहे और जवाब दे। या तूं भली चओ मां ठाहियो आहे सीरो, हिन में अहंकार कान्हे। अगर उनजो साक्षी भाव में उहो स्थित आहे त पोइ व्यवहार जे हिसाब सां हलणो ई पवंदो आहे। ॿाहिरि थोड़ी ॾेखारणो आहे कि मां साक्षी भाव में स्थित आहियां। ही सभु पंहिंजे लाइ या पर्सनल आहे, ॾेखारण जूं ॻाल्हियूं कान्हनि। इहे कृष्ण भगवान तव्हांखे असांखे अकेले पर्सनल पियो थो इहा शइ विराए। इनमें उहो कान्हे कि वो करे तो मैं भी करूं, ये वो कान्हे। ॿाहिरि जेको थींदो आहे सो नाटक थींदो आहे। हिननि सलोकनि में कृष्ण भगवान समझाए थो कि बेटा समझी वठ कर्म करे केरु पियो थो।
त कॾहिं कुछ कंदो ई कोन आहीं, न को तो कॾहिं कयो आहे। तो त परमात्मा जो अंश आहीं। तू सदाई स्थिर आहीं, नित्य आहीं, सदाई कायम आहीं, सत्य स्वरूप आहीं। तू बस ॾिसण शुरू कर कि क्रिया केरु पियो थो करे, कर्म केरु पियो थो करे, त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं खपंदियूं आहिनि। श्री कृष्ण भगवान हिन 13, 14, 15 नंबर श्लोक में ॿुधाए पियो थो कि कर्म करण में 5 ॻाल्हियूं खपंदियूं आहिनि ऐं 5 ई तव्हां कोन आहियो। कर्म करण में 5 शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे, कोई भी कर्म करण में। 5 एतानि महाबाहो कारणानि निबोध में, सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्। अर्जुन खे चयसि तो, हे अर्जुन, हे महाबाहो, कंहिं बि कम जी सिद्धीअ जे लाइ कर्म त करणो आहे, पर एतिरो ध्यानु रखणो आहे कि कर्म सिद्ध कीअं थींदो आहे, कोई भी कर्म कीअं पूरो थींदो आहे। 5 शयूं खपंदियूं आहिनि, उहो तूं मूंखां ॿुध। हाणे 14 नंबर श्लोक। अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथग्वेदम्, विविधाश्च पृथक् चेष्टा देवम् च एव अत्र पंचमम्। ही 5 शयूं हूंदियूं आहिनि कर्म खे सिद्ध करण में। को तूं कोन आहीं जो अहंकार तो करे, मां कर्म कयो, मां हीअं कयो, तूं कोन आहीं। ही 5 ॼणा, 5 शयूं थींदियूं आहिनि। पहिरियों अधिष्ठान। अधिष्ठान चइबो आहे शरीर खे ऐं देश खे, जगह खे। कोई भी कर्म करण लाइ पहिरीं त स्थान खपे, स्थान। कोई भी कर्म, चाहे शुभ चाहे अशुभ, जगह खपे न। रोटी खाइणी आहे त जगह खपे। ॿियो शरीर खपे, अधिष्ठान। शरीर सां ई कर्म थींदो, तूं शरीर कोन आहीं। ॿुधाए थो कहिड़ियूं 5 शयूं खपंदियूं आहिनि। हिकु त अधिष्ठान, माना देश, जगह ऐं शरीर। बिना शरीर जे कोई भी कर्म न थींदो। ॿियो कर्ता खपे, उनखे करण वारो। जेसि ताईं कर्ता न हूंदो त शरीर पाणे पाणे कुछ कोन कंदो। त ॿियो करण वारो, कर्ता। हालांकि ये सब अज्ञान मूलक ॻाल्हि आहे। या कर्ता एक्चुअल असां कर्ता भी कोन आहियूं, पर असां कर्ता ठही वेंदा आहियूं। असां घुसी वेंदा आहियूं कि मां पे थी कयां, पर एक्चुअल शरीर ऐं कर्ता। कृष्ण भगवान चए थो कर्तापन खपे कंहिं बि कम खे करण लाइ। टियों आहे पृथग्विधम करणम। अलग अलग करण, जेके मूं ॿुधाया, उपकरण। ही इंद्रियूं, 10 इंद्रियूं ऐं 3 उहे मन, बुद्धि, अहंकार। इन्हनि सां कर्म थींदो आहे। हथनि सां तव्हां रोटी ठाहींदा त हथनि सां ई ठाहींदा न। त हाणे छा चवणु खपे? मां थी ठाहियां इहो चवणु खपे, या मुंहिंजा हथ पिया था ठाहिनि रोटी, इहो चवणु खपे? सम्झणु छा खपे? हथनि ठाही। चवण में त उहा ॻाल्हि रहिजी वई व्यवहार में, पर मन में या असांखे अनुभव कहिड़ी ॻाल्हि जो हुजणु खपे? मां थी रोटी ठाहियां इहो, या हथ पिया था ठाहिनि? हा, सिर्फ़ हथ न, उनमें दिमाग़ भी कमु पियो थो करे। असां इहा ग़लती कंदा आहियूं कि चवंदा आहियूं हथ त ठाहिनि पिया था, पर ॿुधायांसि त मां पई थी न तूं नथी ॿुधाई, दिमाग़, बुद्धि। त ओॾी महिल असां बुद्धीअ खां भी अलॻि थी वञूं। त तव्हां चवंदा जॾहिं सभु अलॻि थी वञे त पोइ बचियो बाक़ी छा? उहो ई त आहे, बचण जे लाइक़ उहा ई त शइ आहे जेका हमेशा बचियल ई आहे। बुद्धीअ जो उनमें इस्तेमाल आहे, मन जो भी आहे,
मन न हुजे त कर्म बि न थी सघे। कोई बि कर्म, चाहे तव्हां पंधु करे दरबार ताईं अचो, पेरनि सां कर्म कयो, त कॾहिं ॾिसिजो कि पेर हलनि पिया था। साक्षी थी करे ॾिसो कि पेर हलनि पिया था, कन ॿुधनि पिया था, बुद्धि मन मनन पियो थो करे, बुद्धि निश्चय पई थी करे। मां इन्हनि सभिनि खे ॾिसण वारी आहियां, कृष्ण भॻवान पियो थो ॿुधाए। पोइ तव्हांखे छा अहंकार थींदो ॼण कि मां हे कमु कयो, मां उहो केरु कंदो आहे? जेको अहंकार में भरिजी करे अटैच थी वेंदो आहे शरीर सां, मन सां, बुद्धीअ सां, इन्हनि उपकरणनि सां, उहो पोइ अज्ञानता में ॻाल्हाईंदो आहे, मां हीअं कयो, मां हीअं कयो, मां हीअं, मैं ऐसी, मैं वैसी। त करण थी विया ऐं अलॻि अलॻि चेष्टाऊं। चौथी शइ आहे चेष्टाऊं। चेष्टाऊं इहे क्रियाऊं, पेर सां हलण, हथ सां आदान प्रदान करण, मुख सां ॻाल्हाइण या खाइण, इहे चेष्टाऊं, इन्हनि जी बि ज़रूरत पवंदी आहे। ऐं पंजो आहे दैव। पंजो आहे दैव, मतलब संस्कार। पंजी शइ कृष्ण भॻवान ॿुधाए थो, कर्म करण जे लाइ ज़रूरी आहे माण्हूअ जो स्वभाव। माण्हूअ खे जेके संस्कार थी विया, पइजी विया, पिछले जन्म जे कर्मनि जे अनुसार संस्कार जा बीज पइजी विया, उहे संस्कार प्रेरित कंदा आहिनि कर्म करण लाइ। ऐं इंद्रियूं थी वयूं, मन थी वियो, बुद्धि, चित्त ऐं शरीर ऐं जगह, स्पेस ऐं चेष्टाऊं ऐं संस्कार। वॾो कमु त उन्हनि जो आहे धिको ॾियण जो। संस्कार ई त आहिनि जेके कॾहिं सत्संग में वठी हलंदा आहिनि, कॾहिं कोई सुठो किताब पढ़ण जे लाइ बीहारे छॾींदा आहिनि। संस्कार जो अर्थ आहे स्वभाव, स्फुरणा। कंहिं माण्हूअ खे किताब पढ़ण जो ॾाढो शौक़ु हूंदो आहे, पर उहे किताब ॿिए कंहिंखे ॾिनो वञे, उनखे कोन वणंदो। हू पेज पे पलटाईंदो, मोड़ींदो रहंदो, फिटी करे छॾींदो। त छो ईअं थियो? हिकिड़े इंट्रस्ट सां, प्यार सां हिकु हिकु पनो पलटाए करे पढ़ियो ऐं ॿिए ईअं छॾे ॾिना। संस्कार, इहे संस्कार हूंदा आहिनि जेके कर्म करण जे लाइ प्रेरित कंदा आहिनि। कंहिंखे सत्संग में वेही करे आनंद ईंदो आहे, संस्कार, स्वभाव। ऐं को सत्संग जो नालो ॿुधी वठी भॼंदो आहे, उनखे चयो वञे यार चल राजा बोतल खोलिए, ओॾां वठी भॼंदो। संस्कार। त जेके संस्कार आहिनि, दैव चयो आहे कृष्ण भॻवान, इहे बि प्रेरित कंदा आहिनि कर्म करण जे लाइ। त पोइ असांजो छा आहे? बाक़ी सभु त प्रकृतिअ जूं शयूं आहिनि ऐं हिकु ॾींहुं नष्ट बि थी वेंदियूं। इंद्रियूं नष्ट थी वेंदियूं, मन बि नष्ट थी वेंदो ऐं बुद्धि बि नष्ट थी वेंदी। त जेके शयूं नष्ट थियण वारियूं आहिनि, उन्हनि जे द्वारा नष्ट थियल पदार्थ अगरि गॾु बि कयासीं त छा थियो उन सां? जेके नाशवंत पदार्थ आहिनि, इहे असांखे छा सुख ॾींदा? थोरो सोचूं त सही। जेके नष्ट थियण वारियूं शयूं आहिनि, ॻाल्हियूं आहिनि, असांखे छा स्थाई सुख ॾींदियूं? स्थाई सुख मिलंदो परमात्मा में। असांजो असली स्वरूप, उनजो अंश आहे, उन मालिक जो। ही सत्संग, ही चेष्टाऊं ओॾां ई पहुचण जे लाइ आहिनि, पंहिंजे भीतर। बाक़ी हिकु कमु थी सघे थो कि असांखे जेको बि परिस्थिति मिले, सुठियूं शयूं मिलनि, साक्षी भाव सां सही जॻह ते वापसि लॻाईंदा वञूं। धन अचे त धन लॻायूं ॿिए जी सेवा में। ईअं थींदो अथव। सम्झो कंहिं माण्हूअ खे चाहना कोन्हे धन जी हाणे, पर प्रारब्ध जे अनुसार हुनखे मिलेसि थो। पोइ संत ई थो थी सघे कि धन अचे थो पर चाहना कान्हे, त उहो वरी लॻाए छॾींदो आहे वापसि।
त उनजो वरी ख़बर अथव छा थींदो आहे, वरी नओं प्रारब्ध तयार थी वेंदो आहे कि हाणे हिन खां वधीक तोखे मिलंदई। तूं वञी तो त्याग कंदो त त्याग बि हिकु वॾो पुण्य आहे, वॾो पुण्य वञो वियो आहे त्याग करण बि। त उन पुण्य जे फलस्वरूप वरी उनजो नओं प्रारब्ध ठहंदो कि तो अगरि 100 रुपया वापसि मोटाया त तोखे 1000 रुपया वरी मिलंदई। तू वरी तोखे चई मूंखे चाहना कान्हे त प्रारब्ध जमा थींदो वेंदई। पर वो असां सभिनि जे, उहा संत जी ॻाल्हि थी वई, असां सभिनि जे लाइ एतिरो त असां करे था सघूं कि असां जेके शयूं मिलियूं आहिनि असां उहे सदुपयोग में छो न लॻायूं, इहो ई सोचे करे कि हर शइ ॾिनल हिन प्रकृतिअ जी आहे, असांजो कुझु बि कोन्हे। ऐं प्रकृति खे बि परमात्मा ॾिनो आहे, परमात्मा ठाही आहे इहा सृष्टि। भजन आहे न, वाणी जो दी है उसका भी शुक्रिया, खुशियाँ जो दी है उसका भी शुक्रिया, करते हैं दाता तेरा हर पल शुक्रिया, खुशियाँ जो दी है उनका भी शुक्रिया, हम तेरा दिया खाए तेरा ही गुण गाए, उसका भी शुक्रिया, खुशियाँ जो दी है उनका भी शुक्रिया, करते हैं दाता तेरा हर पल शुक्रिया, शुक्रिया शुक्रिया यार जो तूने दिया। जब से है देखी मैंने तेरी ये मूरत, आंखों में बस गई है तेरी ये सूरत, तेरा दर्शन मुझे मिला मुरझाया फूल खिला, दर्शन मुझे मिला, प्रसन्नता हुई, पर दर्शन कई छा सां? अखियुनि सां न। ये अखियूं किथां आयूं? वो भुलिजी वेंदा आहियूं असां। नज़रें जो दी है उसका भी शुक्रिया, खुशियाँ जो दी है उनका भी शुक्रिया, करते हैं दाता तेरा हर पल शुक्रिया,
असां अहंकार वरी छा कई? अहंकार त मूर्त आहे, मूड़ माण्हू कंदो आहे। ऐं जिते 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 कर्तापन अची वियो कि मूं कयो, त पोइ त कर्म संचय शुरू थी वेंदो, कर्म जुड़ण शुरू थी वेंदा, संचित कर्म शुरू थी वेंदा, कर्म जमा थियण शुरू थी वेंदा। अगर माण्हू हू छॾे ॾे, कर्तापन, कर्ता जो अहंकार छॾे ॾे कि मां ही कमु कयो, उहो छॾे ॾे, पोइ सिर्फ़ क्रिया वञी बचंदी, क्रिया थींदी रहंदी, पर कर्म खाते में जमा कोन थींदो, तो कोई फल न। जहिड़ी तरह नदियूं वहंदियूं आहिनि, क्रिया थिए पई थी, पहाड़ पंहिंजो कमु कनि पिया था, हवा हली रही आहे, ये सभु पंहिंजो कमु कनि पिया था, पर ॿुधायो छा इन्हनि खे पाप या पुण्य लॻंदो छा? न, ही केवल क्रिया पिया था कनि, ही अहंकार सां कोन पिया था हलनि, ही कर्ता थी करे कोन पिया था कमु कनि। असां मनुष्य ही पिया था कर्तापन जबरदस्ती आणियूं, मूढ़ता जे करे, अज्ञानता जे करे शरीर पियो थो करे, मन पियो थो करे, बुद्धि पए थी। असांखे त केवल सदुपयोग करणो आहे इन्हनि उपकरणनि जो, वेही कोन्हे रहणो, साक्षी थी करे कमु करणो आहे, हिन शरीर सां बि, उत्साह सां बि। उहो कमु जेको कर्तव्य आहे असांजे लाइ, पर कर्ता थी करे न, अहंकार हटाए करे। 15 नंबर श्लोक में अचे थो, शरीर वांग नो भी यत कर्म प्रारब्धे नर, न्यायम वा विपरीतम वा पंच एते तस्य हेतवे। ये 5 ही शयूं आहिनि जिन सां माण्हू कर्म करे थो। कोई मन सां कर्म तो करे, कोई वाणीअ सां, कोई शास्त्र जे अनुसार सुठा कर्म तो करे, कोई उल्टा कम भी तो करे, पर करे तो इन्हनि 5 ही शयुनि सां। दैव, इंद्रियों, मन, बुद्धि, अहंकार, अधिष्ठान, इन्हनि सां ही पियो तो करे। चाहे शास्त्रनि जे विपरीत हले माण्हू, चाहे शास्त्रनि जे अनुसार हले, पर माण्हू पाण कोन पियो तो करे। भली तव्हां धर्म कर्म कयो, भली दान पुण्य भी कयो, तब तव्हां कोन पिया था कयो, इहो समझी हलो। शरीर पियो तो करे, मन पियो तो करे, बुद्धि पे थी करे, ऐं जेको असांखे भाग में धन आहे उहो खणी रुगो सिरकायूं त पिया था, हितां खणी हेॾां त पिया था कयूं, ॿियो छा पिया था कयूं? असां त उते जा उते ही बीठा आहियूं न, स्वरूप सां। कोई माण्हू अगर मन सां भी कर्म करे तो, तब उहो कोन पियो तो करे। इहो अगर समझी वठे माण्हू, मन जा कर्म कहिड़ा थींदा आहिनि? द्वेष, राग, ईर्ष्या ऐं हूस, ये सब रीस, हूस, ये कर्म भी एक्चुअली माण्हू कोन पियो तो करे, मन पियो तो करे। अगर कोई समझी वठे, रावण में यह ख़ासियत हुई। रावण खे जॾहिं एहसास थियो कि राम भगवान आहे, महसूस थिएसि राम मूंखे मारींदो, त हिकदम हिक ॻाल्हि चई हाणे भली मां मरां त मरां, पर मूंखां भॼन भाव कोन थींदो, हाणे मुंहिंजो मन कोन करे सघंदो भक्ति भाव या शरणागति, मुंहिंजो मन अहंकार सां ही भरियल आहे। होई न भजन तामस देहा, रामचरितमानस, मुंहिंजो शरीर ही तामसी आहे, पर मां साक्षी थी करे पियो तो ॾिसां कि मुंहिंजो शरीर तामसी आहे। रावण जहिड़ो भी साक्षी भाव खे उपलब्ध थी वियो। त अगर एतिरो भी थी वञे कि असां इहो समझी वठूं कि अगर मूं में बुरायूं आहिनि त मुंहिंजे मन में आहिनि या बुद्धीअ में आहिनि या शरीर में आहिनि, मूं में कोन्हनि, त उहो माण्हू भी मुक्त थी वेंदो। पर जेको माण्हू पंहिंजी बुरायुनि खे ढकण जी कोशिश करे ऐं अॻियां अहंकार सां अचे कि मां हीअं, त उनजो त उद्धार थियणो ई कान्हे। ऐं जेको माण्हू सुठा कर्म तो करे ऐं उहो भी साक्षी थी करे,
तो वो तो मुक्त थी वियो, वो तो न लोक में भी पास थी वियो, परलोक में भी पास थी वियो। कि करे मन में शुभ भावना पियो तो रखे, बुद्धि सां सही चिंतन पियो तो करे, ऐं शरीर सां सुठा कम पियो तो करे, ऐं मन सां साक्षी थी करे पियो तो करे, त उहो न कर्तापन जो अहंकार कंदो, न सुख ऐं दुख जो भोक्ता थींदो, उन ते कोई कर्म न लॻंदो। इहो ई ॿुधायो श्री कृष्ण भगवान सन्यासी नाम क्वचित 12 नंबर श्लोक में, कि सन्यासीअ खे कोई फल लॻंदो ई कोन, कंहिं बि काल में न, जेको साक्षी थी करे पियो तो कर्म करे, ॿुधाए अहंकार करे न, ॾेखारण लाइ न, वो कर्तव्य समझी करे कम तो करे, त उहो अॻिते वधंदो वेंदो, ऐं धीरे धीरे उनजा मन बुद्धि चित्त भी वापस प्रकृति में समाइजी वेंदा, ऐं वो परमात्मा में स्थित थी वेंदो, वो परमात्मा सां मिली वेंदो। पर हिक ॻाल्हि ॿी भी अथव, जॾहिं तव्हां साक्षी भाव में स्थित थी वेंदा, तव्हां अहंकार न कंदा, त हिकिड़ो सुख त मिलंदो शांतीअ जो, शांती ईंदी, पर उते बीह न रहिजो, छो त जीअं असां शांतीअ जो भोग वठण शुरू कयोसीं, शांतीअ में बीह रहियासीं, त परमात्मा अञा हिकु कदम अॻिते आहे, उन खां वंचित थी वेंदासीं। हिन शांतीअ में भी सुख कोन्हे वठिणो, अॻियां परमात्मा पियो तो इंतजार करे, ईअं स्वामी राम सुखदास चयो आहे। त पोइ आहे ही, पोइ असांजो मन भी वापस जितां आयो प्रकृतिअ मां ईंदो आहे, मन उन में लीन थी वेंदो, बुद्धि लीन थी वेंदी, बचंदो ई कोन, ऐं अहंकार भी लीन थी वेंदो वापस। असां ईअं समाइजी वेंदासीं परमात्मा में, जीअं बूंद सागर में मिली वेंदी आहे। जेसि ताईं हयाती आहे, शरीर सां कर्म त थींदो, पर वो कर्म असां न कंदासीं, या त शरीर कंदो या मन कंदो। जीअं असांखे निंड मां उथण में आलस थिए, सुबुह जो बिस्तर छॾण में, त साक्षी थी वञो, किसी शरीर खे पियो थो पए, मन खे इच्छा नथी थिए हलण जी, ऐं बुद्धि चए थी अञा पर उथण भी ज़रूरी आहे। इहो सभु असां महसूस कयूं, ऐं पोइ करणो जेको आहे उहो ई कयूं, वेहणो आहे त वियूं, जेको शरीर जो कमु आहे, जेको मन तो चए, जेको बुद्धि थी चए, पर साक्षी थी करे ॾिसूं। ये नंढा नंढा प्रयोग शुरू त कयूं, हर कम अगरि विढ़ूं भी कंहिंसां त हिकदमि साक्षी थी करे ॾिसूं, पर मां सम्झां थो पोइ विड़ी न सघिबो, है न। अगरि साक्षी थी करे असां विढ़ूं कंहिंसां, हिकदमि साक्षी थी वञूं, त असां थधा थी वेंदासीं ओॾी महिल ई, छो त अज्ञानी माण्हू ई विढ़ंदो आहे फालतू। त कर्म उहो ई माण्हू श्रेष्ठ सुठो करे सघंदो, जंहिंखे कर्तव्य जो, जंहिंखे फल न खपे, ऐं जंहिंखे अहंकार कोन्हे। इन मामले में स्वामी राम सुखदास हिकिड़ी कथा ॿुधाईंदो हो। उहा कथा ईअं हुई, स्वामी राम सुख पाण भी कथाऊं ठाहींदो हो, दृष्टांत समझाइण जे लाइ। हिकु छोकिरो हो, वो छोकिरो हिकिड़े सेठ वटि वियो, उनखे चयईंसि साईं मूंखे नौकरी ॾियो, मूंखे कम ते रखो। त छोकिरे चयईंसि, सेठ चयईंसि पघार छा वठंदे? त छोकिरे चयईंसि साईं कुछ भी न, तव्हां अगरि मूंखे रोटी रुगो ॾींदा त बि ठीकु आहे। त सेठ चयईंसि हद तो करी यार, सिर्फ़ु रोटीअ ते तूं नौकरी कंदे? छोकिरे चयईंसि हा। त सेठ चयईंसि सही ॿुधाए तोखे छा स्वार्थ आहे? छोकिरे चयईंसि साईं कुछ भी स्वार्थ कान्हे, मुंहिंजी बसि इच्छा आहे कि हेॾो वॾो तव्हांजो घर आहे, बंगलो आहे, मां रुगो ॿाहिरां ई ॾिसंदो आहियां, अगरि हिन घर में अंदरि घुसण जो मूंखे मौक़ो भी तो मिले त मूंखे मिली वई पघार। सेठ ख़ुशि थी वियो, सोचे ॾिसांसि तो, नज़र भी रखंदोमांसि। हाणे वो छोकिरो कमु करे पियो हुन बंगले में, ॾाढो प्रसन्नता सां, ॾाढो आनंद सां, रुगो हुनखे रोटी मिलंदी हुई। हुनखे कोई भी उहो कमु चएसि त हिकदमि फटाफट चवंदो हा साईं कयां थो। सेठ ख़ुशि,
साल खन गुज़री वियो, हुननि खे लॻो कोई डाउट कोन्हे, ही कोई चोर बोर कान्हे। पोइ हिकु ॾींहुं उन सेठ जे घर हिकिड़ो ॿियो माण्हू मिलण आयो। उहो हिन खां वॾो सेठ हो। उन वॾे सेठ ॾिठई कि ही छोकिरो त ॾाढो प्यारो आहे, सभु कमु करे पियो थो। त हुन खां पुछींसि घणी पघार ॾींदो वईंसि। हुन चयईंसि साईं पघार वठे ई नथो। मां चवांसि बि थो कुझु कोन वठंदो आहे। ही ॾाढो ख़ुशि लॻो पियो आहे कि मां एॾे वॾे घर में आहियां। त हुन वॾे सेठ चई अरे तूं मूंसां गॾु हल, मां हिन खां वॾो बंगलो ॾेखारियां तोखे जिते मां रहंदो आहियां। उते स्विमिंग पूल बि अथई। त छोकिरे हिन खां पुछो पंहिंजे मालिक खां वञा, त हुन चयईसि बिल्कुलु वञ। हाणे वॾे सेठ जे घर आयो, उते अञा वधीक वैभव ॾिसी करे आसक्ति न, ईअं ई पियो ॾिसे, ख़ुशि पियो थिए। सचो छोकिरो हो। रोटी त मिलेसि पई, पर उहो शेवा बि पियो करे, कम बि पियो करे ऐं आनंद पियो वठे हिननि शयुनि जो। मां ऐं मुंहिंजो हटाए करे, तूं ऐं तुंहिंजो हटाए करे, बसि केवल ॾिसे पियो शयूं। ही चए पियो कुझु कोन खपे मूंखे। पोइ उन सेठ जो अचण वञण हो राज दरबार में, राजा वटि। हिन छोकिरे खे उन सेठ चई यार तूं कुझु बि कोन थो वठी मूंखां, तोखे का शइ खपे मूंखां घुरी वठ। उन छोकिरे चई साईं मुंहिंजी हिकु इच्छा आहे त राज दरबार में ईंदा वेंदा आहियो, मां कॾहिं महल कोन ॾिठो आहे, मूंखे अगरि महल ॾिसण लाइ मिले त मां उते वञा। त हुन चई सा मां वठी हलंदोमांइ। पोइ हुनखे सुठा कपिड़ा पाए करे, पाराए करे उहो वॾो सेठ, नगर सेठ राज दरबार में आयो। ऐं जीअं ई आयो त राजा जी नज़र वई। राजा चई केरु आहे छोकिरो? हुन सेठ चई साईं हे मूं वटि कमु कंदो आहे, पर पघार कुझु कोन वठंदो आहे। त हिन जी इच्छा हुई कि मां महल ॾिसां ऐं मां राजा खे ॾिसां हिकु दफ़ो। त राजा खे ख़ुशी थी कि कोई मूंखे बि ॾिसण चाहे थो एॾी श्रद्धा सां। त सॾ कीअं सॼा बेटा, नालो छा अथई? हुन ॿुधाईंसि। उहो निवड़त सां चएसि थो साईं मां धन्य थी वियुमि, मूंखे तव्हांजो दर्शन थी वियो, मां ॾाढो ख़ुशि आहियां। त राजा जी यार हिते ई रही पओ न पोइ तूं। ही अथव निष्काम कर्म जो फल, जेको वेंदो आहे वधंदो, वेंदो आहे वधंदो। त हुन छोकिरे हुन सेठ ॾे निहारियो। सेठ चयईंसि बिल्कुलु रहो। हाणे उहो छोकिरो राजा वटि रहे पियो, कम बि पियो करे, घुमे बि पियो ऐं ॾिसंदो बि हो। राजा बि ॾिठो हिन जो एॾो सिदक, एॾो प्यार। पोइ धीरे 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 राजा त हुनखे पंहिंजो पुटु ठाहे छॾियो। हुनखे सभु कुझु मिली वियो। इहो दृष्टांत ॿुधाए थो कि जेको मनुष्य कामना छॾे करे, कर्तापन छॾे करे, केवल आनंद वठी करे कर्म करे थो, उहो हिकु ॾींहुं भॻवान सां मिली थो वञे, भॻवान ताईं पहुची थो वञे। ऐं भॻवान इहो कमु करे सघे थो जो नौकर खे बि मालिक ठाहे छॾे। पर ॻाल्हि इहा ई आहे कि माण्हू निष्काम ऐं त्याग करे छॾे, फल जो कर्तापन जो अहंकार छॾे ॾे, केवल सेवा समझी करे कर्म करे, त उहो उते ई पहुची वेंदो। त कृष्ण भॻवान सम्झाइण जी कोशिश करे पियो थो कि केॾो वॾो महात्म आहे फल जो त्याग करण जो ऐं कर्तापन छॾण जो।
दातार तू अड़ियल जो आधार साईं बेवाहन जीवाह तू